या अल्लाह कुल कायनात जो ख़ैर कजे। मुंहिंजा रब्बिल आलमीन हिन वसंदड़ बरसात में असां ही गुगदाम पंहिंजे हथनि सां दफ़न कया आहिनि। मुंहिंजा अल्लाह जेके ॿिया असांजे हिन सीम में रहनि था, जेको पखी पखड़ जीत जनावर, या अल्लाह तूं उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। मुंहिंजा रब्बिल आलमीन हिन वसंदड़ रहमत जो सदको आहे, तूं मारनि खे हिदायत नसीब फरमाए। या अल्लाह जेके असांजे ॻोठनि में या रब्बिल आलमीन हिन मासूमनि जो बी मारो कराइनि था, तूं रब्बे करीम आई, बेशक तूं ही उन्हनि खां हिसाब वठि। मुंहिंजा अल्लाह या अल्लाह हिन वसंदड़ मींहं में हे हसीन हरणियूं पंहिंजे बचनि खां जुदा थी वञनि। मुंहिंजा रब करीम वरी असांखे अहिड़नि शिकारियुनि ऐं अहिड़नि वाक़िअनि खां पनाह में रख। मुंहिंजा अल्लाह या अल्लाह ही गुगदाम आहिनि, ज़ाहिर आहे हिननि जो असीं केस लड़ंदासीं। जिन बि ॻोठाणनि, जिन बि असांजे दोस्तनि, अज़ीज़नि, क़रीबनि, साथियुनि, हिंदू मुस्लमाननि, जिन बि हिन मासूमनि जो केस विढ़ियो आहे, या अल्लाह तूं उन्हनि सभिनी जी हिफ़ाज़त फरमाइजे। या अल्लाह तूं मुंहिंजे इन हसीन थर खे, या अल्लाह जंहिंमें तितर आहिनि, जंहिंमें मोर आहिनि, या अल्लाह जंहिंमें हसीन हरण डोड़नि था, या अल्लाह हिनखे हमेशह जे लाइ महफ़ूज़ बनाए। मुंहिंजा अल्लाह असांजूं जेके ही मोहबतूं आहिनि, अॼु हिन वाक़े असां हिंदू मुस्लमान सभिनी खे हिकु करे छॾियो आहे। असीं अॻे ई हिकु हुआसीं, असां पंहिंजे फितरत ते हमेशह हिकु रहंदासीं। या अल्लाह तूं पंहिंजो रहम कर। या अल्लाह हीअ त वसंदड़ मींहं में मोकिलाए विया, पर मुंहिंजा रब तूं ॿियनि जो ख़ैर कर। मुंहिंजा अल्लाह तूं ॿियनि जो ख़ैर कर। या अल्लाह तूं पंहिंजो रहम कर। या अल्लाह तूं पंहिंजो करम कर। ला इलाहा इल्लल्लाह।